नाज़रीन, धरती टीवी पारां 5 डिसंबर ते सकाफती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बाद हिक पासे समूरी सिंध में सकाफती सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि त ॿिए पासे सिंधी सकाफती खाधनि खे हथी वठण लाइ पिणु इंतजाम कया पिया वञनि। इन हवाले सां कराची में सकाफती खाधनि जो बंदोबस्त कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था गौस बुगे जी इन रिपोर्ट में। सर जे गदले सेवर में इहो नील कंवल बि त ॾोइया ऐं को बि चकोर वधारे में जे उॾरे थो त दरोइया हीॾो न आहे माण्हूअ जी मुंहुं न आहे माण्हूअ जी मुंहुं मिठी ॿीहर ॻोइया। नाज़रीन, धरती टीवी सूबो अखबार पारां सकाफती ॾियारो इल्मु पिरायो सिंध पारियो जे सिरेट जेका ऐलान कयो उन ऐलान के हवाले सां अॼु सच सोशल वेलफेयर ऐं ॿियनि दोस्तनि गॾु सकाफती खाधनि जो ॾियारे जो बंदोबस्त कयो आहे। असांजो ही देश सिंध तमामु सकाफत सां भरियल आहे ऐं सिर्फ़ु इन जी खाधनि पीतनि हर ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर हीअ वरी असांखे हर साल प्रोग्राम रखण ऐं मां शुक्रगुज़ार आहियां वाप सिमर जो। साग पली मखण माखी मच्छी बाजरी ज्वर जूं मानियूं बुसरियूं साईं ताहिरियूं हर क़िस्म जा खाधा मौजूदु आहिनि ऐं इहे एनर्जीअ सां भरपूर खाधा आहिनि। असांजी सिंधी सकाफ़त में जेके खाधा आहिनि उहे सभई खाधा सेहतमंद खाधा आहिनि, ताज़ी ज़मीन जा पंहिंजी सिंध धरती जा साग पंहिंजी मेहुनि जा गऊं जा मखण माखी पंहिंजे जेके बेला आहिनि जंग उनजी माखी ऐं ताज़ियूं शयूं अॼु खाई करे ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थिया आहियूं। तव्हां ॾिसो 5-8 साल खां वठी सकाफ़ती खाधनि जो मेलो सजायो वेंदो आहे जंहिंमें अदीब सुगर फनकार सियासी समाजी सभु दोस्त गॾु थियऊं। ही जेके सकाफ़ती ॾिण आहे अॼु असां हिते जेके गॾु थिया आहियूं सकाफ़ती खाधा बि आहिनि ऐं धरती टीवी ऐं शोभ सदाईं अॻरी हूंदी आहे इन क़िस्म जे प्रोग्रामनि में सकाफ़त जे मेले में। कराची जहिड़े शहर में सभिनी दोस्तनि खे गॾु करे थो वाप सुमरो पंहिंजे हड़ऊं वणऊं ॾेई करे तमामु इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी नई शइ ॾिनी आहे उन्हनि। असां बि हर साल ईंदा आहियूं उन्हनि जे इन सकाफ़ती खाधनि जे ॾींहं में। अॼु त वॾो कमाल आहे मखण हुई माखी ऐं ॾुध बि हो ऐं कराची में हुनखे लस्सी चई ऐं हुन नालो ई बदिलाए छॾियो पर मूंखे ॾुध ॾाढो वणंदो आहे। मां रोज़ नाश्तो बि न कंदो आहियां, ॾुध ॾाढो पीतो आहे। सिंधी सभा जा पिरी प्यारा खाधे जो ॾींहुं मल्हाइनि था, ख़ासि खाधा पाण खाइनि ॿियनि खे बि खाराइनि था। साग पली कद्दू करेला भिंडी तूरी प्यारी पली पचाइनि था। कीमो कबाब भूनो फिराई कढ़ी कोफ्ता टिक्का ठाहूका ठाहिनि था। हिननि अहिड़ियुनि सरगर्मियुनि जे वसीले जेकॾहिं इन में कामयाब थी वियासीं त इहो हिकिड़ो नओं इनकलाब हूंदो ऐं जेको कुझु सालनि खां ॾिसिजे थो पियो ऐं सम्झां थो पियो त इहो इनकलाब हाणे परे कोन्हे। इहो हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सकाफ़त जे हवाले सां अलाह साईं जी महिरबानी आहे। इन्हनि सभिनी दोस्तनि खे अलाह साईं तौफ़ीक़ ॾे इहो भलाईंदा रहनि ऐं इन ॾींहं जी सभिनी दोस्तनि खे मुबारकूं हुजनि। पंहिंजे धरतीअ जा खाधा खाई करे ऐं उन्हनि सां तवाज़ा थिया दोस्त बि असां बि साग थी वियो चणनि जी पली थी वई ज्वर जी मानी थी वई। ही मैसेज मां सम्झां थो दुनिया ताईं पुॼी चुको आहे ऐं इन रवायत खे आईंदा बि लाॻीतो ऐं बरक़रार रखियो वेंदो। घणा तजुर्बा असां वॾनि करे उहे असांखे हिकिड़ी बहितरीनु डिशूं तयारु करे असांखे ॾिनो। उहे असांखां शहरनि में अचण खां पोइ विसरणी पयूं पर हीअ जॾहिं कल्चर डे जे हवाले सां तव्हां मीडिया वारनि दोस्तनि जे या सोशल वेलफेयर जे हवाले सां जेके बि दोस्त इहो कमु कनि था पिया इन सां उहे शयूं वरी ॿीहर रिव्यू थियनि थी पयूं। साईं जीएम साहिब सॼी सिंध में इहो पकड़ियो त मां सिंधी हिकु थियो। हीअ हिकिड़ो ॻाल्हापो आहे ऐं तव्हां धरती चैनल जी महिरबानी तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो खाधनि जे हवाले सां भई जॾहिं इहो असां हिते सिंधी खाधा मुख़्तलिफ़ खाधा आहिनि ॿिया दोस्त ई एॾो सारो आवाम उन्हनि इहे खाधा आहिनि त उन्हनि खे इहा ख़ुशी थी आहे त वाक़ई सिंधी क़ौम हिकु कई हज़ारनि सालनि खां जेको आहे सो आबाद आहे। हू पंहिंजो बचपन जीअं माण्हू खे यादि अची वेंदो आहे न उहे असांजे अॻियां खाधा अची रखियऊं जेके माना मुख़्तलिफ़ दोस्त पंहिंजे पंहिंजे घरां साग पली मच्छी तरियल